मूं तव्हांखे इहा बि गुज़ारिश कई त मुंहिंजी कैलकुलेशन चए थी त ईंदड़ ईद खां ईद उल अज़हा खां वॾी ईद खां अॻु में थींदो। त अॼु इमरान ख़ान साहब कल्ह इमरान ख़ान साहब ॿई ॻाल्हियूं चिटियूं चई छॾियूं त हू कुझु हफ़्तों में जी हाँ कॉल देंगे ऐं कुझु हफ़्तनि में कॉल ॾींदा ऐं धरनो हणी वेहबो जेसि ताईं ही हुकूमत इलेक्शन जो अनाउंस नथी करे। जी त माना इहो थियो त गर्मी जे बावजूदि इहो धरनो जेको आहे मई जी आख़िर या जून में किथे पाण खे इमरान ख़ान जी मतिलबु कॉल त जल्दी अची ईंदी पर डेट्स इहा ई मई जे आख़िर ऐं जून जे शुरू में किथे शदीद गर्मी में। हाणे त $1 मिलियन जो यासिर साहब सवाल पैदा थिए थो त छा हिकिड़ो थींदो जलसे में अची वञणु, शाम जो जलसे में आयासीं पोइ हुते गानो बि आहे, पोइ जुन फलाणो ग्रुप आहे, बैंड आहे, गाना ॿुधबा, हीअ थींदो, तकरीरूं ॿुधबियूं ऐं सभु कुझु थींदो। ऐं नथो चवां गानो ॿुधण लाइ अचनि था माण्हू, पर इमरान ख़ान जी पंहिंजी हिकिड़ी अपील आहे। लेकिन पाण अॼु छा ॾिठो त जॾहिं अॼु सॾु थियल हो इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ु सॼे मुल्क में मुज़ाहिरा करण लाइ, त किथे 15 माण्हू बीठा आहिनि, किथे 20 माण्हू बीठा आहिनि, किथे 50 माण्हू बीठा आहिनि। त छा PTI कराची में, हाणे कराची में इलेक्शन कमीशन जे साम्हूं PTI वटि छा एतिरा माण्हू आहिनि? छा 14 MN 14 MN आहिनि, भला 3-4 लोटा बि थी विया हूंदा, तॾहिं बि 8-10 MN आहिनि, अलाए केतिरा MPA अथनि। जी हाँ त घटि 2-3 हज़ार माण्हू त आणी न आया। यानी इन जो मतिलबु इहो थियो त इमरान ख़ान जी जेका PTI जी जेका हेठी तंज़ीम आहे उहो अञा ऑपरेट ई न पई करे, या हुनखे शौक़ु न आहे, या हुन ते को एतिरो पुछाणो कोन्हे। त इन अॼोके ॾींहं जे परफॉर्मेंस जेका कारकर्दगी हुई, हिन खां अॻु ताईं इमरान ख़ान जा जलसा थिया पे, उहो सुठा नंबर वठी कामयाबु थिए पियो इमरान ख़ान। पर अॼु जेको इलेक्शन कमीशन जे साम्हूं सॼे मुल्क में मुज़ाहिरा थिया आहिनि, उनमें त फेल थी विया, माण्हू ई कोन निकिता। जी हाँ हाणे माण्हू निकिरंदा कोन्हनि, माण्हू कढिबा आहिनि, इहे पाण सभु ॼाणियूं था। और लोकल तंज़ीमनि जो कमु हूंदो आहे, माण्हू न आया। हाणे इन रोशनी में जेको सवाल पैदा थी वञे थो $1 मिलियन जो, त छा इमरान ख़ान जॾहिं चए थो त अचो मूंसां गॾु इस्लामाबाद में धरनो हणी वेही रहो, धरनो हणी वेही रहो, त केतिरा माण्हू वेहंदा? जी हाँ अलाए केतिरा ॾींहं, छा केतिरा ॾींहं, केतिरी ॻाल्हियूं। त हिकिड़ो थींदो आहे जलसे में 2-4-5 कलाक अची वेहणु, हिकिड़ो थींदो आहे त अचो धरनो हणूं। धरणे में वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थींदी आहे त भई कहिड़ी ख़बर त पुलिस को लठपाठो हलाए छॾे, जी हाँ को धक मुचड़े जो बि त इम्कान पैदा थी वञे थो न। त हाणे PTI जो जेको सपोर्टर आहे, वर्कर आहे, चाहे छोकिरी आहे, छोकिरो आहे, बुज़ुर्ग आहे, जवान आहे, उहो छा हिन लाइ तयारु आहे? सो इमरान ख़ान लाइ वॾो टेस्ट केस इहो आहे। ऐं अगरि ही ॾिसो जलसनि सां हुन पंहिंजो इहो परसेप्शन तासुर जोड़ण में कामयाबु वियो आहे इमरान ख़ान, त हुनजो ग्राफ जेको 3.5 सालनि जी हुनजी हुकूमती कारकर्दगी जे करे हेठि वियो हो, उहो ग्राफ हुनजो वधियो आहे। इहो हुन तासुर जोड़े छॾियो आहे। ख़ुदि मूंखे जेके इंटीरियर सिंध मां बि पल्स अचे थी, कराची में त आहे ई आहे, पर इंटीरियर सिंध मां पल्स अचे थी, त उते माण्हू इमरान ख़ान खे हिकिड़े हाणे हुन 3.5 सालनि वारे दौर खां हटी करे ॾिसनि पिया। लेकिन हैविंग सेड दिस, क्वेश्चन इहो आहे त इहो जेको परसेप्शन जुड़ियल आहे, अगरि हिन जो धरनो नाकाम थी वियो जी हाँ त पोइ इलेक्शन बि ॾुखी थी वेंदी।